जी नाज़रीन, असां हिन टाइम ते ज़िला टंडोअलियार जे तालुका झंडोमरी में जिते मौजूद आहियूं, जिते मशाख होथी जेको आहे त रोड जो जेको कमु जेको हली रहियो आहे, त उते जेका हिते रहवासी आहिनि उन्हनि जी जेका निशानदेही ते असां उते पहुता आहियूं, जिते नाक़स मटीरियल ऐं ठेकेदार पारां जेको इम्प्रोच वग़ैरह न ॾियण ऐं जेको आहे त बिल्कुलु रोड जो कमु जेको आहे त अधूरो करण जे जेको आहे ख़िलाफ़ु हिननि जेको आहे त एहतजाज कयो आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे जो तव्हांजे रोड में हिते जेको आहे त छा कमु थियो आहे, छा कोन थियो आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। सवा खां पहिरीं त बे न्यूज़ वारनि जी टीम जा असां थोराए आहियूं जिन असांजो आवाज़ु ॿुधो। सर, मसइलो इहो त असां जेकी आहे काफ़ी रोड जा असांखे मसइला हुआ काफ़ी सालनि खां जेके मिलिया कोन पिए, पर असांजे सूबाई वज़ीर वर्क्स एंड सर्विस साईं ज़ियाबा शाह जी तरफ़ां यूसी झंडोमरी लाइ जेको हिकिड़ो तोहफ़ो मिलियो रोडनि जो, ऐं रोडनि जी ॼार विछाई वई। उन में असांजे ॻोठ मशाख होथीअ खां वठी ॿेरानीअ ताईं रोडनि जो जेको कमु हलियो पिए, पर उन में जेको ठीको मिलियल आहे जंहिंमें इसरार शेख जो नालो ॼाणायो पियो वञे, उहो त असां हिकु चकर बि हिते न ॾिठो आहे, न ई उनजी का हिते विज़िट थी वई आहे। उनजो हिकिड़ो हिते छॾियल आहे मुंशी प्राइवेट मोहम्मद अमीन थेबे जे नाले सां, जेको हिते नाक़िस मटीरियल इस्तेमालु करे रहियो आहे ऐं हिते करप्शन जा उन अंबार खोड़े छॾिया आहिनि। हिते जेके आहिनि हू पंहिंजे मनपसंदि माण्हुनि जा जेके हिते जेके आहिनि रोड या टुकड़ा उहे ठाहे पियो। ॿियो नंबर, हिते जेको पथर सफ़ा थर्ड क्लास हुनजो इस्तेमालु थियल आहे, सिर्फ़ु सफ़ा जेकी आहे कंहिं बि कम जी हुनजी इस्तेमालु कोन्हे थियल। असांजो काफ़ी ॻोठाणनि जो उते वञी उन मुंशीअ सां ॻाल्हाइण बावजूदि पर असांखे उन को बि अहिड़ो रिस्पॉन्स न ॾिनो आहे। ऐं उन खां पोइ जेको बि असां उनखे ॿाटे चकर सम्झायो त अदा रोड जो असांजो कमु जेको आहे इहो ख़राबु मटीरियल तव्हां इस्तेमालु करे रहियो, पर उन में कोन राति जी लपेट में गाॾियूं अचनि थियूं ऐं गाॾियूं कीअं अचनि थियूं, कीअं वञनि थियूं ऐं कहिड़ियूं गाॾियूं अचनि पियूं, उहो सिर्फ़ु हू पाण कमु करे पियो हू, ऐं ॿियो जेको हू पाण हुन सां गॾु हिकिड़ो मिलियल आहे, उहे ॿई हिन कम जो जेको तमामु ॿेड़ो ख़राबु करे रहिया आहिनि। ऐं ॻोठाणनि जो इहे ई एहतिजाज, महिरबानी करे असांजे जेको बि रोड असांखे मिलियल आहे इन जो कमु सुठे तरीक़े सां कयो वञे। ऐं ही जेके बि रोड जा कुझु प्रोसेस आहिनि उन प्रोसेस ते हू हले ई कोन पियो, हू बसि जान छॾाइण पोयां आहिनि। पर हिन न ही 2 नंबर मटीरियल इस्तेमालु पियो थियो, न रेती आहे न पथरी आहे, ऐं हीअ जेको आहे रेती आहे पथरी उहो पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे खपाए ॾिए पियो। छा माना मतिलबु जेको आहे त जेको माल जेको अचे पियो त उहो हितां ही जेको आहे त खपाए बि थो। साईं, हिते जेके पथरियूं आहिनि जा जेको बि आहिनि हिते जेके माण्हू आहिनि आसपास जा, उन्हनि खे हीअ पैसनि सां खपाए बि ॾिए। असांजे अखियुनि ॾिठा सबूत आहिनि। उहे राति में अचनि था, ट्रैक्टर ट्राला उहे भरियो था वञनि, ऐं हिन सां असां जेॾीमहिल बि मुलाक़ात जो असीं टाइम घुरंदासीं हीअ चवंदो केॾीमहिल आऊं किथे आहियां, केॾीमहिल किथे आहियां। सर, ही तमामु ठग ऐं कूड़ो माण्हू आहे। छा इन जे बारे में तव्हां ठेकेदार वग़ैरह सां तव्हां राब्तो करण जी कोशिशि कयो आहे त इहो त जेको मटीरियल ही खपाए पियो हिते विकिरो जेको करे पियो? असां ठेकेदार सां हिन सां राब्ते करण जी कोशिशि कई आहे, पर हीअ एॾो त हिकिड़ो थर्ड क्लास माण्हू आहे ऐं कूड़ो ठग आहे त हीअ असांखे चवंदो मूं वटि नंबर कोन्हे ऐं आऊं तव्हांजा मसइला हल कंदुसि। पर काफ़ी दफ़ा असां हुन ते शिकायत खणी विया आहियूं, जेके बि हिते जा नौजवान पढ़ियल लिखियल जेके बि हिन मसइले सां ॼाण रखंदड़ आहिनि, पर हुन को बि चङी तरह रिस्पॉन्स कोन ॾिनो। असां मजबूर आहिनि हीअ आवाज़ हिन सोशल मीडिया जे ज़रिए असीं उथारियूं विया। असांजो इहो ई अहिड़ा इदारनि खे या जेको वसवारनि खे अपील आहे त महिरबानी करे असांखे रोड सुठे तरीक़े सां ठाहियो ॾिनो वञे, जीअं असांजा काफ़ी साल जेके आहिनि सुठा गुज़री सघनि। ऐं मथां असांजी कमनि जी सीज़न अचे पई, उन लाइ बि असां लाइ वॾी ज़रूरी आहे त असांखे रोड जी जेकी मरम्मत आहे उहा चङी तरह कराए ॾिनी वञे। तव्हां ही जेको आहे अॼु जेको एहतजाज जेको कयो आहे रोड जे हवाले सां, त तव्हांजे रोड जो जेको आहे कमु हींअर जेको हलंदड़ आहे उन में जेको नाक़स मटीरियल इस्तेमालु थियो आहे, त उन जे हवाले सां तव्हां ॿुधाइजो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां वधीक त हिते जेॾीमहिल पासनि खां सिरूं लॻायूं वयूं त उहे सिरूं 2 नंबर न, ही 4 नंबर बि सिर कोन्हे, तमामु घटिया जेका आहे हिते सिर लॻाई वई आहे। ऐं सिर बि सॼी सिर जेका आहे लॻाई वेंदी आहे, उन जी जॻह ते हिन अधु ऐं टोटा जेके हिन लॻाया आहिनि। ऐं जिते हिन खे घटि छॾणा आहिनि ॿहिराड़ियुनि में या किथे रोडनि रस्तनि ते जेको आहे घटि छॾणा आहिनि, उहे घटि बि हिन कोन्हनि छॾिया। ऐं मनपसंदि माण्हुनि ऐं मनपसंदि रोडनि ते हुन जेको आहे न घटि छॾिया आहिनि। सो असीं सभु ॻोठाणा जेके आहिनि इन शइ ते भरपूर एहतिजाज करियूं था त हीअ रोड जेके आहिनि बार बार कोन्हनि ठहंदा, ऐं हिन रोडनि खे जेको आहे न हिकु बार सुठो जेको आहे असांखे ठाराए ॾिनो वञे, त जीअं हिन पिसजंदड़ आवाम खे जे लाइ जेको आहे न हिकिड़ो रोशनीअ जो ॾीओ थिए। तव्हां जेको आहे त इन बारे में ठेकेदार वग़ैरह सां राब्तो करण जो या कंहिं अहिड़े माण्हू सां तव्हां राब्तो कयो आहे त जो असांजे रोड में नाक़स मटीरियल जेको इस्तेमालु थिए पियो ऐं जेके हुन इम्प्रोच वग़ैरह जेके हुन कोन ॾींदा आहिनि ऐं अधु सिर जेके लॻायूं अथसि, तव्हां उनजे बारे में कंहिंखे चयो आहे अॻु में? असल में असां जेको आहे हिन जो जेको हिते मुंशी छॾियल आहे मोहम्मद अमीन थेबो,
उन तां असां बार बार मिलिया आहियूं, उन्हनि सां मुलाक़ातूं कयूं आहिनि, उन्हनि सां मीटिंगूं कयूं आहिनि। ईंदे वेंदे रोड तां असां उन्हनि जी निशानदेही कई आहे। उन जे बावजूदि बि हिन उहे सभु शयूं जेके आहिनि ॻोठाणनि जूं ॿुधियूं अणॿुधियूं करे छॾियूं। सो उन खां पोइ जेको आहे असां हिन एहतिजाज खे जेको आहे हिते आंदो आहे। ज़िया बादशाह खे जेको आहे असीं दरख़्वास्त कंदासीं त उहो हिन मसइले खे जेको आहे ॾिसे ऐं उन सां गॾु एंटी करप्शन आहे नेब आहे, इन्हनि सभिनीनि खे असीं गुज़ारिश था करियूं त हिन मामले खे जेको आहे चङी तरह संजीदगीअ सां वठनि ऐं ठेकेदार खे जेको आहे इन मामले ते आगाह कनि त जीअं जेको आहे रोड सुठो ठही सघे। ऐं उमेद था करियूं त इनशाअल्लाह असांजे हिननि अल्फाज़नि खे हिन एहतिजाज खे जेको आहे मद्देनज़र रखी करे असांजा मुतालबनि खे मञियो वेंदो। अदा अॼु तव्हां जेको हिते गॾु जेको थिया आहियो त उन में तव्हांजे रोड जो जेको ही कमु हलंदड़ आहे उन हवाले सां छा तव्हांजे रोड जो कमु सही थिए पियो या जेको आहे त हिन में बि जेको आहे त करप्शन वग़ैरह थिए पई? दादा बिल्कुलु करप्शन थिए पई ऐं रोड विछाइण खां पथर विछाइण खां पोइ हिन खे पाउंडर ॾियणो आहे। हिन बिल्कुलु पाउंडर त विछाई कोन्हे को ऐं न को रोड खे पाणी ॾिनो आहे छटकार ईअं लूलर वाहे मथां कम पिया कनि। ऐं उन खां पोइ असांजो मदरसो आहे, मदरसे लाइ असां अजनेर खे बि चयो, अजनेर फ़ोन करे उनखे चयो मुंशी खे, पर उन खां पोइ बि उन कमु करण लाइ तयारु कोन्हे को। ऐं हुन खां पोइ शुरू खां वठी जीअं असांजो ॻोठ खां हेसी ताईं रोड करे आयो आहे वॾे रोड ताईं त बिल्कुलु तमामु जेको रोड पथर जेके आहिनि नाक़िद मेटेरियल इस्तेमालु करे रहियो ऐं ॿियो नंबर टियों नंबर पथर। ऐं उन खां पोइ जेके रस्तियूं आहिनि या जे रोड ॿिए पासे लिंक थियनि था उन्हनि में जेके सुल्फ़ ॾियणा आहिनि उहे सुल्फ़ बिल्कुलु ॾियण लाइ तयारु कोन्हे को। ऐं डामर बि जेको आहे ईरानी इस्तेमालु करे रहियो आहे ऐं जेको नाक़िद मेटेरियल आहे सही तरीक़े सां कमु करण लाइ तयारु ई कोन्हे को। चऊं था ठेकेदार सां राब्तो कर, ठेकेदार नंबर ॾियण लाइ तयारु कोन्हे को। ऐं अजनेर खे बि हिकु ॿ चकर असां दरख़्वास्त ॾिनी पर उन बि नोटिस कोन वरितो। उन चऊं ईंदुसि पर हेसी ताईं अञा कोन आयो आहे ऐं कमु हाणे पुॼाणी ते पहुतो। उन लाइ असां जेको मजबूरन एहतिजाज कयो आहे त जीअं असांजो कमु पोयां सुठो थी अचे।